वक़्ती अहम ख़बर सां अफ़गानिस्तान खां फायरिंग थी आहे। हमले में जानी ऐं नुक़सान थियो आहे। बावजूदि इंतज़ामिया पारां चमन ऐं बाबे दोस्ती खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। चमन बाबे दोस्ती खे अॼु हर क़िस्म जे ॿितरफ़े वापार लाइ खोलियो वेंदो। डिप्टी कमिश्नर चयो आहे त सरहद खुलण सां ॿिन्ही तरफ़ जा फाथल शहरनि खे अच वञ इजाज़त ॾियण पिण ॾिनी वई आहे। डिप्टी कमिश्नर चमन जो चवण त गुज़िरियल ॾींहुं अफ़गान बॉर्डर खां फायरिंग में 6 पाकिस्तानी शहरी शहीद ऐं 17 ज़ख़्मी थिया हुआ। हिकु भेरो ॿी रवां खे आगाह कयूं। अफ़गानिस्तान खां फायरिंग हमले में जानी नुक़सान बावजूदि इंतज़ामिया पारां चमन में बाबे दोस्ती खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। चमन बाबे दोस्ती खे अॼु हर क़िस्म जी ॿितरफ़े वापार लाइ खोलियो वेंदो। डिप्टी कमिश्नर चमन जो चवणु आहे सरहद खुलण सां ॿिन्ही तरफ़नि जे फाथल शहरनि खे अच वञ जी इजाज़त पिण ॾिनी वई आहे। डिप्टी कमिश्नर चमन जो चवणु आहे त गुज़िरियल अफ़गान बॉर्डर खां फायरिंग में 6 पाकिस्तानी शहरी शहीद ऐं 17 ज़ख़्मी थिया हुआ। जी नाज़रीन, ख़बर अवां खे चमन खां ॾियूं पिया। बाबे दोस्ती खे अॼु खोलियो वियो आहे।